नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो लॻ पेरूमल वटि स्कूटर ऐं ट्रैक्टर टाली में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में खिपरो वासी शाहिद वल्द नज़ीर जट फ़ौत थी वियो आहे ऐं अकबर ऐं फैज़ान जट ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौती ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फ़ौत थी वियल जी क़ानूनी कार्रवाइनि खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश जॾहिं घर में पहुतो त घर में कोराम मची वियो ऐं ज़ख़्मियुनि खे तबे इमदाद ॾिनी पई वञे। नाज़रीन अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त खिपरो लॻ पेरूमल वटि स्कूटर ऐं ट्रैक्टर टाली में टक्कर थी पियो आहे, जंहिंजे नतीजे में हिकु ॼणो फ़ौत ऐं ॿ ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में खिपरो वासी शाहिद वल्द नज़ीर जट फ़ौत थी वियो आहे ऐं अकबर ऐं फैज़ान जट ज़ख़्मी थी पिया आहिनि। फ़ौती ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। फ़ौत थी वियल जी क़ानूनी कार्रवाइनि खां पोइ लाश वारसनि हवाले कयो वियो आहे। लाश जॾहिं घर में पहुतो त घर में कोराम मची वियो ऐं ज़ख़्मियुनि खे तबे इमदाद ॾिनी पई वञे।